आयो हाँ हाँ माए मां ॾिसी रहियो हुयस तू चुल्हे ते मानी पे पचाए तू पांजे कम में मसरूफ हुए तुझो नंढो बच्चो बार बार तुझे करीब पे आयो तो उनके हटायो पे वरी तुझो बच्चो बाहे जे करीब अचे तो उनके हटायो पे मां तोखे ॾिठो पे औरत अर्ज कन लगी या रसूल अल्लाह मां बे इहो मसलो पुछण आई आहियां भला मूंखे ॿुधायो हिक मां पंहिंजे बच्चे ते ज्यादा मेहरबाना या रब करीम पांजे बाने ते ज्यादा मेहरबान आहे। सुभान अल्लाह। साईं मां पांजे बच्चे ते ज्यादा शफीक आ या रब पांजे बाने ते? नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो माई साहबा अल्लाह रब्बुल आलमीन मां खां 70 करोड़ हिस्सा ज्यादा पांजे बाने जे मथा मेहरबान। उन औरत अर्ज को या रब करीम जे कदे या महबूब करीम जे कदे अल्लाह रब्बुल आलमीन पांजे बाने जे मथा मां का 70 हिस्सा ज्यादा मेहरबान आ त पो रब दोज़ख में उनके छो साड़ी। जदे माई ये गाल कई त नबूवत वारे अखिर मां रुड़क वही मुझे महबूब फरमाए माई साहबा अल्लाह ताला जी जात बा बरकात कदे भी के पंहिंजे मर्जी सां जहन्नम में कोन मोकलींदो। सब के जेला अल्लाह ताला जी जात बा बरकात दुनिया में रस्ता वाज़े फरमाए छड़ा रब बुधायो आ त ही जन्नत जो रस्तो आहे दोज़ख जो रस्तो आ। रब त जन्नत में मोकलण चाहिंदो आ पर उहे पंहिंजो पाण जहन्नम में वेंदा पंहिंजो पाण दोज़ख में वेंदा वरना रब करीम त फरमाइदो आ मुंहिंजा बाना तू मुंहिंजे तरफ हिक कदम वधाईंदो आहे मां रब तुझे तरफ 4 कदम वधाईंदो आहियां। अल्लाह एतिरो मेहरबान आहे अल्लाह एतिरो शफीका बानो हिक मर्तबा सॾींदो आ रब 70 मर्तबा जवाब ॾींदो आहे। सुभान अल्लाह। असांजे सिंध जो हिकिड़ो बुज़ुर्ग हज़रत सी वतायो फ़कीर रहमतुल्लाह अलैह मानू उनजा मनकोला उनजा लतीफा बतौर मजाक बतौर तंजिया बुधाइंदा आहिनि लेकिन वतायो फ़कीर को आम फ़कीर कोन हो वक्त जो कामिल वली भी वक्त जो कामिल वली भी हो ऐं साईं जिन जी हालात जिंदगी में मूं पढ़ियो छो त जंहिंखे अल्लाह रब्बुल आलमीन जेतिरो मकाम ॾींदो आहे न रब उनखे आज़माईंदो भी ओतिरो आहे। सांजी जेका वालिदा हुई वक्त जी कामिल वलिया माई वताए फ़कीर पो बिरादरी जी दुश्मनी थी तनाज़ो मुंहिंजा प्यारा फताए फ़कीर रहमतुल्लाह अलैह जाओ आ उन ते थी पियो आ के एड़ा भी मानू हा जिन ये प्रोग्राम बनाया त हिन बार के कत्ल कयो वने न रहे बांस न वजे बांसुरी न बार रहंदो न कंहिंजो जंग छेड़ो हलंदो मुंहिंजा प्यारा हज़रत वताए फ़कीर के कत्ल करण जा प्रोग्राम बनाया विया। मां आख़िर मां हूंदी आ हिकड़े ॾाढे मां छा कयो आ पंहिंजे बच्चे के खणी करे प्यारा दोस्तो बुजुर्गो काठ जे पेती बनाए उन बार के उन काठ जे पेटी अंदर बंद करे दरिया जे हवाले करिया दरिया में उछलाइया पानी में विधैया वहंदड़ पानिया माए चवण लगी मौला बच्चो ॾिनू भी तो हो मां हवाले भी तुझे कयो आ मालिक हाणे तू जान वतायो जाने। माई दरिया में बच्चे के विझी छॾियो रब जी शया रब जे हवाले। प्यारा दोस्तों बुजुर्गो टंडी अल्लाह यार जे पासे में दरिया पियो वहे उन ज़माने जा वाणिया वाणिया पानी जी पूजा कंदा न स्नान कंदा आहिनि सिज उभरे खां पेरी पेरी उहे पानी के उथारींदा आहिनि पानी के हवा में उछलाईंदा आहिनि उन्हनि जे इबादत जो मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्ग इहो अंदाज़ आ हिकिड़ो वाणियूं आ जेके औलाद न पियो थिए औलाद जे लाइ दुआ गे आहे सुबुह शाम वञी स्नान करे उते पाणीअ खां पियो पुट
घुरे अज जो वो वाणियों आयो वा उन दरिया में पानी खां पियो दुआ घुरे पानी मुके पुट दे स्नान करे पियो दुआ घुरे मुके पुट मिले मुंहिंजा प्यारा अञा थोड़ी देर गुजरिया हिकड़े पेती उन वाणी जे पासे खां अची गुजरिया वाणियों जो वो पेती खणी किनारे ते रखी पेती जो ढक खोले तो सुभान अल्लाह उन पेती में एकड़ो गुलन जेड़ो बच्चो पियो आहे बार कदी घर खणी आयो पांजे डीएसपी साहब के चई त ये पांजे पानी पाके पुट दिनो पालियो पानी पुट दिनो सब केंजो पांजो अकीदो पानी पुट दिनो पालियो आ वतायो फकीर रहमतुल्लाह अलैह वडो चोआ हलण जेड़ो चोआ वाणा कारोबारी मानू प्यारा दोस्तों बुजुर्गो वताए के कारोबार में विधोवा पुट तो के दुकान हलाणो आ तो के कारोबार करणो आ पर अन्या तो नंढो आहे ये पियो तो तोखा दुकान वगैरह कोन हलंदो हाने थाल में ये छोला खण चना खण वनी बाजार में खपाए करे छोलन जी चणन जी भी कीमत कड ऐ पांजे बचत बे तो के कढणी आ उन मा तो के खर्चे मिलंदे प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत बतायो फकीर रहमतुल्लाह अलैह ओवे चना खणी करे जो बाजार में विंदा त न मुंजा प्यारा बाजार में विंदा न के चौक चौराहे ते उन जमाने में टंडे अल्लाह यार जे गिरदो नवा में एकड़ो आलीशान मदरसो हलंदो आ हजरत बतायो फकीर रहमतुल्लाह अचे मदरसे जे दर ते बीहंदो हो जडे मदरसे जे छुट्टी थींदी ही बच्चा निकरंदा हा ओवे बार जडे वताए वट ईंदा हा पो उन बच्चन मां जेको सुठो कुरान बुधाईंदो हो या नबी जी नात बुधाईंदो हो त मुंहिंजा प्यारा वतायो फकीर उन के फ्री में चना दींदो हो जेको भी सुठी नात बुधाए कुरान बुधाए साईं उनके फ्री में दींदो हिकड़े डाड़े जो वतायो फकीर बिठो आ हजरत ख्वाजा गौसल आलमीन हजरत ख्वाजा बाउल हक ज़करिया मुल्तान शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह ओवे अची गुजरिया प्यारा दोस्त बुजुर्गो अमा डिठो आ जडे स्टाफ ते उथल में बेले में विंदर में बस ईंदी आ त पानी वारो डोड़ंदो आ जूस वारो डोड़ंदो आ फ्रूट वारो डोड़ंदो आ जडे हजरत गौसल आलमीन रहमतुल्लाह ताला अलैह आया मुंजा प्यारा काफिले जी सूरत में आया वापारी टोलिया भजी आया को चवे त साईं मुखा वठो को चवे मुखा वठो हजरत वतायो फकीर रहमतुल्लाह ताला अलैह बे चणन जे थाल मथे ते रखे हजरत ख्वाजा गौसल आलमीन जे सामू आया पान फरमा लगा फकीर तोखा व्यापार कबो हाने ही अजे का मुजी जमात वेठिया ये चना इनन में विरहा इनन में तकसीम कर हजरत वताए फकीर रहमतुल्लाह अलैह ओवे चना फकीरन में विराए हजरत गौसल आलमीन जे सामू आया ऐ साईं के साईं फरमायो फकीर बुधा कीमत केतरी छी बिल छा बन्यो आ केतरा तुंजा पैसा बन्या अर्ज कर लगो किबला पैसन जी जरूरत काने का ये फकीरानी झोली या शल या झोली कबूल पवे किबला पैसन जी जरूरत ना है फकीरानी झोलिया कबूल पे मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत गौसल आलमीन रहमतुल्लाह ताला अलैह अल्लाह जो कामिल वलिया को आम मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो फकीर ना है आम मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो वली ना है ए वो कामिल वलिया जिते भी नजर विझंदा हा तकदीर तब्दील कंदा हा मुझा प्यारा पांजे हिन पांजे लस्बेले बिलखुसूस पांजे हिन साहिली इलाके जे मथा जे कदे एहसान ऐ भलाईया त हजरत ख्वाजा गौसल आलमीन मुल्तान वारे जे आहे सुभान अल्लाह अमा पंजी तारीख पढ़ी ॾिसो त हिन पंहिंजे लसबेले में कराची में ठठे में बदीन में जितरो इस्लाम हजरत ख्वाजा गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह फैलायो आया जितरा साईं जिन जा मुरीद हा इतरा बिया के भी पीर जा कोना
अल्लाह जो वली हो। पो बताए फ़कीर रहमतुल्लाह अलैह जरे ये गाल कई तो साईं पांजो बई भाकर फला फरमा बताया करीबा फकीर जो करीब छुआ हजरत ख्वाजा गौसल आलमीन रहमतुल्लाह अलैह बताए फकीर के मुझा प्यारा भाकर पाए फरमा लगा फकीर यार गाल एड़े कई अथे जिल दिल जीते वरते अथे मदीने वारे जे दरता मां गौसल आलमीन के जेका भी खैरात मिलिया उन मामा कुछ हिस्सो तोखे भी अता फरमायो आहे। सुभान अल्लाह विलायत मिलिया बतायो फकीर मुंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो सफर कंदे कंदे पो इया मन कोला बुधाई दे इया लतीफा बुधाई दे मानो मुंजा प्यारा मजाक कंदा हा एतरे ताई मानो खिलंदा हा टाइम पास कंदा हा पर मुंजा प्यारा किस्सुल अव्वलीन मवाइजुल आखिरीन अगन जा वाकया पुछा अचण वारन जे ला नसीहत हुंदी आहे। अगन जा वाकया पुछन जे ला नसीहत बुधंदा आयो पढ़ियो भी आ किताब में बताए फकीर रहमतुल्लाह अलैह जी गऊ चोरी थी वई मानन पेर कया पान वडी लठ खणी वनी कब्रिस्तान में वेही रही मान जो फकीर उठी पेर खण को निशान चिन्ह किदा वेंदो आखिर हिते मानू खिली प्या तो फकीर जी अजीब सोचा पर पान मुझा प्यारा दोस्त बुजुर्गो इयो दर्स पे दिनो त भले केडो मुझो माल जो नुकसान करे गोह काए वने भले खपाए छडे खाए छडे पर मुझा प्यारा मोटी कब्र में हुन के अचणो आ हिते अचे उन के हिसाब ॾियणो आ जो गुल चरण गेल करण ही न कमाटन कम मियां हिनी मजन जो तोके वडो आवहम लाही दई लतीफ चे मथा हडन चम पो गोरा कंदे गम जडे बिछड़ी हलंदे वलर अखां। साईं इयो दर्स ॾिनो केतिरो भी खाए आखिर कब्र में उनखे अचणो सांजे गोठ मां को चोरी थी वई मानन पेर खया सजो डी हली 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 शाम जो टाइम थियो बतायो फकीर भी किथा फिरंदो आयो बची मिलियो जी बाबा पेर मुसियात बस वापस गोठ मोटी अग्या तकलीफ करण जी जरूरत काने गोठ मोटी आया जो फकीर बुधा पेर के जो ची पेर मानू जो पेर मानू जो इंसान जो पेरो वो तो असा भी ॾिठो इंसान जो केड़ो इंसान वो मुझे खबर को तवा चुप केंजो पेर मु समझो शायद अवा इंसान जो पेर करे जमीन ते लगल ॾिठो ही बज़ाहिर मानो खिलंदा हा लेकिन मुझा प्यारा हिकड़े ॾाड़े वेठो आ घर में मां चवन लगी वताया अज घर में माचिस नाहे किता टांडो खणी आ बाहे खणिया त घर में खाधो पचायो चवन लगो अम्मा अज पाड़े में के भी बाहे कान बारिया किथा खणी अचा मां के जो मुझा प्यारा जवाब ॾिनई मां जलाल में अची वई फरमा लगी वताया वञे जहन्नम मां दोज़ख मां खणी आ बतायो फकीर रहमतुल्लाह अलैह प्लेट खणी नितो आ थोड़ी देर का बाद में वापस आयो अर्ज कर लगो अम्मा पूरो दोज़ख मां गोले आयो आहियां मुके किथे भी बाहे जो हिकड़ो जरो भी कोन मिलियो आ मां चवण लगी वताया हेतरा मौलवी तकरीरो कंदान त दोज़ख जी दर्दनाक बाहे आ बाहे जो अजाब आ तो के घर में टांडे बारण जे लाबे को बाहे जो जरो कोन मिलियो अर्ज कर लगो मुझे दोज़ख में काश काने का बाकी जेका बाहे जी गाला आलम सच चवंदा आहिन वो सब को दुनिया मां पान सां गड बाहे खणी वेंदो आहे सबको खणी वेंदो अल्लाह जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे गुलामो मुझे महबूब फरमायो रब करीम पांजे बाने जे मथा मां का 70 हिस्सा ज्यादा शफीक मेहरबाना पढ़ो सल्लल्लाहु
अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा व हुवा मुमिनुन। अल्लाह ताला जी जात बाबरकात इरशाद फरमायो जेको भी मानू नेक अमल करे चाहे वो मर्द हुजे या औरत हुजे ऐं मोमिन हुअण शर्ता मोमिन मुसलमान जॾहिं नेक अमल कंदो आ जॾहिं रब जे रस्ते ते हलंदो आ जॾहिं उहो अर्ज़ कंदो आ मालिक मां तुंहिंजो गुलाम तूं मुंहिंजो मालिक आहीं साले अमल कंदो आ जॾहिं उन बाने जो उथण बि अल्लाह जे लाइ हूंदो आ वेहण बि अल्लाह जे लाइ हूंदो आ ॻाल्हाइण बि अल्लाह जे लाइ हूंदो आ उन जो हलण चलण बि अल्लाह जे लाइ हूंदो आ त रब तो फरमाए फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा मां रब करीम भी बेकदरो न आहियां जेको पंहिंजो पाण के मुंहिंजे हवाले कंदो आ त मां रब करीम उन के पाकीज़ा जिंदगी अता फरमाईंदो आहियां। सुभान अल्लाह। जेको भी नेक अमल करे चाहे वो मर्द हुजे या औरत हुजे जेको भी नेक अमल कंदो आ रब तो फरमाए मां उनके पाकीज़ा जिंदगी अता फरमाईंदो आहियां। एड़ी जिंदगी जो उवे दुनिया में रहन या दुनिया में हलिया वञन पर उन्हनि जो शान हलंदो आ उन्हनि जो जिक्र हलंदो आ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हिन आयत में रब करीम जी जात बाबरकात फरमायो आ मन अमिल सालिहन मिन ज़करिन औ उनसा जेको भी नेक अमल करे चाहे वो मर्द हुजे या औरत हुजे तवाए असां जे ज़हन में ऐं तवाए असां जे मां भेणन जे ज़हन में भी इहा सोच हूंदी आ त नबुवत भी मर्दन खे मिली आ विलायत भी मर्दन जे लाइ आहे जेके भी कम आहिनि उहे मर्द कंदा आहिनि लेकिन मुंहिंजा प्यारा इहा तुंहिंजी मुंहिंजी हिकिड़ी सोच आ पर जेकॾहिं असां तारीख़ इस्लाम ते नज़र डोड़ाईंदा आहियूं हिन दुनिया अंदर उहे भी औरतूं आयूं आहिनि जो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो कॾहिं उन्हनि खे ॾिस त उहे आलिमा भी आहिनि कॾहिं उन्हनि खे ॾिस त उहे हाफ़िज़ाऊं आहिनि कॾहिं उन्हनि खे ॾिस त उहे वक़्त जो फ़क़ीहा आहिनि कॾहिं उन्हनि खे ॾिस त उहे वक़्त जो मुहद्दिसा आहिनि कॾहिं उन्हनि खे ॾिस त मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो उहे क़ुरान खे यादि करण वारियूं आहिनि। मां तो तव्हां खे चवां हिन काइनात में इस्लाम जी नशरो इशात में मर्द जो किरदार आ पर हर मर्द जे पुठियां हिक औरत जो किरदार मौजूद आहे। सुभान अल्लाह। इस्लाम जी नशरो इशात में मर्द जी बेशक आहे पर मर्द जे पुठियां हिक औरत जो किरदार भी आहे। वो औरत कदे मां जी सूरत में आ कदे घर वारी जी सूरत में आ कदे भेण जी सूरत में आ कदे धीअ जी सूरत में तमा सोचीदा होंदा इहो कीअं तुंहिंजे मुंहिंजे महबूब करीम जी जिंदगी ते निहार जॾहिं अल्लाह जे हबीब करीम गारे सौर गारे हिरा जे अंदर हा जिते मुंहिंजा प्यारा क़ुरान जो नुज़ूल पे थियो अल्लाह जो क़ुरान लहंदो आ मदीने जो मीर गारे सौर में वेठो आहे। सुभान अल्लाह। गारे हिरा में साईं क़ुरान पे पढ़न क़ुरान जो नुज़ूल पे थी गारे हिरा में छो वेठा हा हिक त रब सां पे मार्को थियो रब सां पे कलाम थियो ॿियो गारे सौर में अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे ऐं पंहिंजे महबूब जे दरमियान में पर्दा हटाए छॾिया पोइ उते मुंहिंजा साईं मुनाजात कंदा हुआ अल्लाह खां दुआऊं घुरंदा हुआ कहिड़ियूं दुआऊं घुरंदा हा दुआऊं ये प्या घुरंदा हा ऐ परवरदिगार है ये मुर्ज़गार इनको माफी दे न कर इनके खताओं को शुमार इनको माफी दे। सुभान अल्लाह। मुझे ला दुआऊं ॿियो कंहिंजे लाइ बि
सुभान अल्लाह। अज तव्हां असां त नबी साईं के विसारे वेठा आहियूं, सलात पढ़ण जे लाइ बि तैयार कोन आहियूं, सॼो सॼो ॾींहुं गुज़री वेंदो आहे, अज़ान ख़त्म थिए त कलमो तक कोन पढ़ंदा आहियूं। पर ही उहो महबूबा जो हज़रत सैयदना आयो, हाँ हाँ